नासिन अवसा ख़बर शेयर कंदासीं त इलेक्शन कमीशन पंजाब में चूंडुनि लाइ 30 अप्रैल खां 7 मई जी तारीख़ तजवीज़ करे छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इलेक्शन कमीशन पंजाब में चूंडुनि लाइ 30 अप्रैल खां 7 मई जी तारीख़ तजवीज़ करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन अहम फ़ैसिलो कयो आहे। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी रोशनी में सदर आरिफ अलवी खे ख़त बि लिखियो आहे। अपडेट कयूं पिया। इलेक्शन कमीशन पंजाब में चूंडुनि लाइ 30 अप्रैल खां 7 मई जी तारीख़ तजवीज़ करे छॾी आहे। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी रोशनी में सदर आरिफ अलवी खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी रोशनी में सदर आरिफ अलवी खे ख़त लिखी छॾियो आहे। इलेक्शन कमीशन पंजाब में चूंडुनि लाइ 30 अप्रैल खां 7 मई जी तारीख़ तजवीज़ करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, इलेक्शन कमीशन जो अहम इजलास चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जी सदारत में थियो आहे। इजलास में इलेक्शन कमीशन जा मेंबर ऐं सीनियर ऑफिसर शरीक थिया आहिनि। इजलास में सुप्रीम कोर्ट जे फैसले जे जाइज़े खां पोइ पंजाब में जेके आम चूंडूं जेके कराइण जे लाइ इलेक्शन कमीशन तारीख़ जेका आहे उहा तजवीज़ करे छॾी आहे। 30 अप्रैल खां 7 मई 2023 जी तारीख़ तजवीज़ कई वई आहे। सदर पाकिस्तान खे उन ॾिस में इलेक्शन कमीशन मुशावरत जे लाइ ख़त लिखी छॾियो आहे। इलेक्शन कमीशन चवणु आहे त हू उन ख़त जो जेको सो जवाब जो इंतज़ारु कंदा। जॾहिं त KPK गवर्नर खे बि ख़त लिखियो वियो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा गवर्नर खे हिदायत कई वई आहे त चयो आहे त सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे उन जी रोशनी में जेको सो इलेक्शन कमीशन खे जेको सो उहो जवाबु ॾिनो वञे त सूबे में जेको सो आम चूंडूं कॾहिं थींदियूं। सदर पाकिस्तान खे इलेक्शन कमीशन ख़त लिखी पंजाब जी चूंडुनि जे हवाले सां तारीख़ जी तजवीज़ ॾिनी आहे। जॾहिं गवर्नर खे जेको सो KPK जे गवर्नर खे ख़त लिखी चयो आहे त इलेक्शन कमीशन खे आगाह कयो वञे त सूबे में इलेक्शन कॾहिं थींदी। जी इब्राहिम कुंभर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। इलेक्शन कमीशन पंजाब में चूंडुनि जे लाइ 30 अप्रैल खां 7 मई जी तारीख़ तजवीज़ करे छॾी आहे।